परोकार दिलाए अल्लाह साईं जल शान मन वालू फरमायो आ त मुंहिंजा महबूब कन खे कलीमुल्लाह बणायुम कन खे नजीउल्लाह बणायुम कन खे खलीलुल्लाह बणायुम तोखे हबीबुल्लाह तो बणाया मुंहिंजो महबूब आ तू मुंहिंजो हबीब आ हबीब उहो आ जंहिंजे मथां ॿई जहान हे जहान हो जहान उहे सभई मथां कुर्बान कजन दुनिया आख़िरत जे खज़ाननि जूं कुंजूं जंहिंजे हथ में हुजनि उहो अल्लाह जो हबीब आ मुंहिंजा महबूब ॿियो इहो थो कयां जिथे बि मुंहिंजो ज़िक्र अल्लाह जो ज़िक्र किथे न आहे समुंड में न आहे मच्छियूं नथियूं कनि पखी नथा कनि जीत नथा कनि जणिया नथा कनि वण नथा कनि टिण नथा कनि मलाइक नथा कनि इंसान नथा कनि जिन नथा कनि जाथे वञे ताथे अल्लाह अल्लाह लॻी पई आहे कन कान लॻी पई मुंहिंजा महबूब जिथे बि मुंहिंजो ज़िक्र ऐं मुंहिंजो इस्म हूंदो उते उन सां गॾु तुंहिंजो बि ज़िक्र ज़रूर हूंदो जेकॾहिं अल्लाह जो ज़िक्र जिथे हुजे ऐं सरकार जो ज़िक्र न हुजे उहा मजलिस ई हसरत आहे मजलिस ई सही न आहे उन में अल्लाह जे रहमत जो नूर नाज़िल नथो थिए पाण फरमायो त जंहिं मजलिस में अल्लाह जो ज़िक्र न कयो वञे नबी ते दुरूद शरीफ न पढ़ियो वञे ऐं उहा मजलिस ॼण उथंदा आहिनि त मोल गॾह जे ढूंढ तां ॼण उथंदा आहिनि धप ढूंढ पर जंहिं मजलिस में नबी ते दुरूद पढ़ियो वञे अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आले सय्यदना मुहम्मद के खुश नसीब बाने पढ़ियो हिकड़े भी खनी पढ़ियो हीअं जो ख़ुशबू अंबर मुश्क जो हीअं जो ख़ुशबू उथंदी आहे त हीअं आसमाननि ते वञी पहुचंदी आहे सुभान अल्लाह मुंहिंजा सोना अल्लाह साईं पंहिंजो अटल फ़ैसिलो करे छॾियो त जिथे बि मुंहिंजी तारीफ़ हलंदी ज़िक्र हलंदो मुंहिंजा महबूब उते तुंहिंजो बि ज़िक्र गॾु हलंदो जेकॾहिं मुंहिंजो ज़िक्र हले तुंहिंजी तारीफ़ न हले तुंहिंजो ज़िक्र न हले मां उहो ज़िक्र ई क़बूल न कंदुसि उहो मूंखे क़बूल ई न आहे मुंहिंजा साईं उन सां गॾु महबूब जे ज़िक्र सां वरी संदन जी पाक आल जो ज़िक्र बि आहे ई आहे मशन वारे साईं खे तव्हां ॾिठो बि कन ख़ुश नसीबनि उन्हनि खे ॿुधो बि सोणा ईद मिलादुन नबी हुजे शादियूं हुजनि ग़मियूं हुजनि यारहीं जो जलसो हुजे 12हीं जो जलसो हुजे खैर खैरात जो जलसो हुजे जहिड़ो बि हुजे इमाम हुसैन जो ज़िक्र आहे ई आहे आहे ई आहे मदीने वारे साईं जी तारीफ़ आहे ई आहे आहे ई आहे जो तो मोमिन जो वतीरो ही हुआ मोमिन जो अखलाक ही हुआ मोमिन सरबा ईमान वारे के ईमान वारो सरबा हुजूर जे मोहब्बत वारे के जिक्र ईमान आहे यानी हुजूर जी मोहब्बत आहे त महबूबन जो जिक्र आहे ही आहे वो मोहब्बत ही ना है वो आशिक ही ना है जो पंजे यार जी गाल ही न करे अजान में दिस अतहियात में दिस नमाज में दिस नमाज खालिस खुदा जी आ उन्हीं के बे के ते ताकत वेझे अचण जी नाही या आहे खास अल्लाह जी पर ऐन नमाज के अंदर हुजूर जो जिक्र आए जिक्र हुजूर जो जिक्र ऐन तौहीद में न कंदे तो तुझी नमाज ही कबूल न थींदी मुंहिंजा सोना केड़ी भी मसलक जो आहे जरा अतहियात पढ़ंदो त अस्सलाम अलैक अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातहू इते मसला खत्म थी वेंदा मुंहिंजा सोना हूं खणे एतिराज हूंदा बाबा या रसूल अल्लाह न चओ जो शिरक थी तो पवे अल्लाह साईं सां तव्हां इनके गॾायो था अड़े अल्लाह साईं पाणी गॾायो वेठो अथसि बाक़ी असां खणी गॾायो अल्लाह साईं तो चवे त मुंहिंजो ज़िक्र ई क़बूल हो ना है जंहिंमें मुंहिंजा महबूब तुंहिंजो ज़िक्र न हुजे बेशक वो धणी पाण में राज़ी लगा वेठा आहिनि बाक़ी अजय तूं मुला अजय जो मथो ख़राब थियो आहे अल्लाह साईं शल अदब जी तौफीक दे शल सुञाणप जी तौफीक दे आमीन आमीन यार लिखी दिनाई बई सरायो सैयद खे है जहान हो जहान लिखी
दस्तावेज ते अल्लाह साईं सब कुछ हवाले करे छॾियो अथसि त बाक़ी असां ॿियो असां कहिड़ो ॾोह कयो आहे असांखे महबूब जी तारीफ़ कईसीं या रसूल अल्लाह कईसीं त छा कयोसीं। निमाज़ में ॿुधायामांव त अंदरि अस्सलाम अलैक अय्युहन नबी न चवंदो कहिड़े बि मसलक जो हुजे तेसिताणी निमाज़ थींदी मुफ़्तिन खां पुछो अब इहो लफ़्ज़ कटे से यार या इहो सिधो सौ तो साईं खे मुखातिब थिए त करे इहो मुखातिब वारो लफ़्ज़ सही न आहे अब इहो कटे छॾियूं त निमाज़ थींदी निमाज़ थींदी कान भला बांग में साईं जो लफ़्ज़ मुबारक हटाए छॾिजे ये मुला 100 बांगू चवे त क़बूल न थींदी जेसिताईं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह मुझा सोना एड़ी तरह हुजूर सा मोहब्बत जी दावा आहे रखनी आहे तो नीजे पाक आल सा भी मोहब्बत रखबी पर जेके साईं साईं मोहब्बत ना है तो उनके औलाद सा पाक आल औलाद सा केड़ी मोहब्बत थी।